सांगड़ हैदराबाद रोड ते पॉलिटेक्निकल कॉलेज साम्हूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त वठण लाइ वियल औरत पंहिंजी धीअ समेत तेज़ रफ़्तार कार सां टकराइजी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सांगड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मंठार अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी मंठार, तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी नाज़रीन, सांगड़ हैदराबाद रोड ते पॉलिटेक्निकल कॉलेज साम्हूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त वठण लाइ वियल औरत पंहिंजी धीउ समेत तेज़ रफ़्तार कार सां टकराइजी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो, जिथे ज़ख़्मी औरत जी सुञाणप वसीमा ऐं संदसि नंढड़ी ज़ोरा मला तौरु थी आहे। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो आहे। कार ड्राइवर मौक़े तां फरार। पुलिस नाकाबंदी करे खेसि गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हादिसो पॉलिटेक्निकल कॉलेज में क़ाइमु सेंटर ते इंतिहाई रश जे करे पेश आयो। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।